अस्सलाम वालेकुम, मां रूबी अली ऐं मुंहिंजो अॼु जो वीडियो पैगाम इरशाद जागीरानी साहब जे नाम आहे। सभ खां पहिरीं मां मुंहिंजी यादगिरियुनि जी पूरी टीम केतिरी इदारो तव्हां खां माज़रत ख़्वाह आहियूं जो असां तव्हांजी दिलाज़ारी कई आहे, असांजी ज़ात मां तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे एक्सप्लेन कंदी हलां त तव्हांजो यादगिरियुनि प्रोग्राम जेको असां रिकॉर्ड कयो हुयो ऐं कुछ टेक्निकल इश्यूज़ जे करे असां सही सां रिकॉर्ड न करे सघियासीं। इन जे करे असां हू प्रोग्राम नशर भी न करे सघिया आहियूं। मूंखे बेहद ॾुख आहे जो तव्हां उहा पोस्ट रखी हुई ऐं असां सभिनीनि खे तकलीफ़ पहुती, छो जो असां इलाही चाह सां इलाही महिनत सां तव्हांजो ही प्रोग्राम रिकॉर्ड कयो हो ऐं काफ़ी कॉल्स खां पोइ तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो हुयो। असांखे बि ॾुख पहुतो आहे, बल्कि जेके ॾिसंदड़ आहिनि यादगिरियूं हू तव्हांखे ॾिसणु चाहिनि पिया यादगिरियूं में, छो जो तव्हां सिंध धरती जा सरमाया आहियो, तव्हां सिंध धरती जे लाइ कमु कयो आहे, तव्हां बहितरीनु शाइर बहितरीनु होस्ट आहियो ऐं असां तव्हांजी बेहद रिस्पेक्ट कयूं था। पर जेकॾहिं असांजी ज़ात मां तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे त मां पूरी टीम जे तरफ़ां तव्हां खां माज़रत थी चाहियां ऐं उन खां पोइ हिन वाइदे सां त तव्हां सां वाइदो कयो त आफ्टर ईद तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॿीहर असांखे ॾींदो, असां ॿीहर तव्हांजे घर ईंदासीं ऐं बहितरीनु तरीक़े सां ॿीहर यादगिरियूं प्रोग्राम रिकॉर्ड कंदासीं। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तो, तव्हां ही इंटरव्यू रूबी अली जो ॿुधियो बि हूंदो, ॾिठो बि हूंदो, पर मूंखे अलाए छो ईअं फील थिए पियो त रूबी अली ही जेको इंटरव्यू ॾिनो आहे केटीएन जे तरफ़ां या पंहिंजे तरफ़ां या टीम जे तरफ़ां, अलाए छो सैड तरीक़े सां मूंखे लॻे थो त रूबी अली इन खां अॻु में रोई रही आहे या को मसइलो थी रहियो आहे। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। ही तव्हां तस्वीरूं ॾिसी रहिया आहियो, ही इरशाद जागीरानी जो प्रोग्राम थियो यादगिरियूं, ही हुन जी तस्वीरूं आहिनि जेको ऑन ईयर न वियो। हाणे ॾिसूं त इरशाद जागीरानी कल्ह चयो त मां लाइव अचे चवंदुसि, पर अञा ताईं लाइव न आयो आहे। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। रूबी अली इहो क्लियर कयो आहे त प्रोग्राम में कुझु टेक्निकल फॉल्ट अची वियो आहे जंहिंजे करे ऑन ईयर न थी सघियो आहे। हाणे या त रूबी खे ख़बर हूंदी, छो त हू पाण हिन प्रोग्राम खे रिकॉर्ड करे रहिया आहिनि या एडिट करे रहिया आहिनि, त उन्हनि खे ख़बर हूंदी। हाणे इरशाद जागीरानी हिन ॻाल्हि खे मञे थो नथो मञे, इहो ॾिसूं था अॻिली वीडियो में।